अस्सलाम वालेकुम दोस्तों। इस्लामाबाद में जेको इलाइक़ो आहे G64 जो इलाइक़ो ऐं बरसाति तव्हां ॾिसी सघो था तेज़ी सां वसे पई। तमामु बहितरीनु इलाइक़ो में बि बरसाति तव्हां ॾिसी सघो था। तमामु बहितरीनु इलाइक़ो इस्लामाबाद जो। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं मौक़ो ॾिनो हिते रहण जो। रहाइश ॿिन्ही इलाइक़े में। हीअ गवर्नमेंट कॉलेज आहे। इस्लामाबाद कॉलेज G64 में ये तव्हां ॾिसी सघो था। हीअ दोस्तों इस लाल मस्जिद जो पुठियों इलाइक़ो आहे। बैक साइड आहे लाल मस्जिद जी। हीअ जेके झाड़ियूं आहिनि इन जे पुठे पासे लाल मस्जिद आहे। हिकु ॿिए वीडियो में तव्हां लाल मस्जिद जो दीदार बि करायो ऐं तव्हां ॾिसी सघो था तमामु प्यारी मौसम। शहीद मिलत रोड इस्लामाबाद। असां बरसाति में इंजॉय कंदे वॉक कंदे इस्लामाबाद मॉडल स्कूल IMS इस्लामाबाद मॉडल स्कूल G64। बेहतरीन मौसम दोस्तों, बेहतरीन मौसम। मूंखे यकीन आहे तव्हां बि इंजॉय कंदा हूंदा छो जो मौसम ई अहिड़ो आहे ऐं उनजो पंहिंजो हिकिड़ो इन्फ्लुएंस आहे। मौसम जो हिकिड़ो पंहिंजी दिलकशी आहे, पंहिंजो असरु आहे।